अस्सलाम वालेकुम। STV न्यूज़ त ख़बर जो सिलसिलो जारी है। वली मोहम्मद जाड़ो तव्हां सां गॾु आहियां। शामिल रखूं था सकरन खां राजकुमार ओड जी रिपोर्ट। कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न सैयद मोहसिन अली शाह जी सदारत हेठि जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंसामनि खे हतमी शिकिल ॾियण लाइ हिकु इजलास अॼु कमिश्नर ऑफिस जे कमेटी रूम में मुनक़द थियो। इजलास खे ख़िताब कंदे कमिश्नर सैयद मोहसिन शाह चयो त इस्लाम मोहब्बत जो दर्स ॾींदड़ मज़हब आहे ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सिर्फ़ मुस्लमान लाइ पर पूरे आलम इंसानियत लाइ रहमत बणाए मोकिलियो विया। 12 रबीउल अवल जे ॾियारे खे शायाने शान तरीक़े सां अक़ीदत मोहब्बत अमन सां मल्हायो वेंदो। कमिश्नर टिन्ही ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर ऐं लोकल गवर्नमेंट खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में सफ़ाई सुथराई समेत समूरा घुर्बल इंतज़ाम जल्द मुकमल कया वञनि त जीअं जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में निकिरंदड़ जुलूस ऐं रैलियुनि में शिरकत कंदड़नि खे कंहिं बि क़िस्म जी परेशानी जो मुंहुं ॾिसणो न पवे। कमिश्नर आलम सगुरनि खे गुज़ारिश कंदे चयो त मुनक़द थींदड़ मेलाद जे महफ़िल ऐं जुलूसनि में कोरोना SOPs ते अमल खे यकीनी बणायो वञे ऐं सोशल मीडिया ते ईंदड़ कूड़ियुनि ख़बरुनि ऐं अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियनि। कंहिं बि मसइले जी सूरत में कंट्रोल रूम सां राब्तो कनि। कमिश्नर हेस्को ऐं सेबको अमलदारनि खे हिदायत कई त 11 ऐं 12 रबीउल अवल ते ख़ासि करे राति जे वक़्तु कंहिं बि क़िस्म जी लोड शेडिंग हरगिज़ न कई वञे।